अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा ऐं जेकर मुझी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मोहब्बतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध जुलाई 2018। कहाणी आहे वठण न वठण जे विच में। अजीब हालत थी वई हुई हुनजी, जंहिंजो खेसि पाण बि चङीअ तरह अहसासु हो। ऐनक जे कमान तौरु ॿधल धागे जा वट सिधा कंदे हुन चुंझियुनि अखियुनि सां साम्हूं निहारियो। घर जो दरवाज़ो बंदि हो ऐं छमी ॿाहिरां ॾाकण तां गंदु ॿुहारे रही हुई। घिटीअ में सुबुह जी हुक्मरानी हुई ऐं शयूं आहिस्ते आहिस्ते पधरियूं थी रहियूं हुयूं। धागो बि अजीब बज़ाब में अची वियो हो। कुराड़ीअ जा हथ कमज़ोर हुआ। मटे मटे जीअं सिधो करण जी कोशिशि पिए कयाईं ईअं मुंझंदो पियो वियो। मथां वरी छमीअ जे ॿुहारीअ मां निकितल धूड़ कुराड़ी ॾाढी बेज़ार थी वई हुई। मुई आहिस्ते ॿुहारो नथी ॾिए, सॼी धूड़ पई मुंहं में अचे। हिन रड़ कई। छमीअ मुंहुं आॾो ढरियल घूंघट जे अंदरां पोड़ीअ ॾे निहारे ॻाढ़ी थुक उछलाईंदे हथ खे खन पल लाइ रोकियो। जे साहु मुंझई थो त अंदरि छो नथी वञी वई, झाड़ू ॾेई वञा त पोइ अची पंहिंजो तख़्तु संभाल। ज़िलूअ जे वात मां बेसाख्ता उहो जुमिलो निकिरण वारो हो त अंदरि बि त साहु ई मुंझे थो, उते वरी कहिड़ो सुखु आहे। पर हिन पंहिंजे रुकियल साह वांगुरु ज़ुबान बि रोके छॾी। छमीअ ॿुहारीअ जो खड़ो तेज़ करे छॾियो। ज़िलूअ मुंहं ते रह जो बुक ठाहींदे वरी साम्हूं निहारियो। दरवाज़ो बंदि हो। सुबुह जो सिज जा किरण दरवाज़े जे पुठि खां हुआ ऐं सिधा पंहिंजे घर जे दर ते वेठल ज़िलूअ जे मुंहं ते किरी रहिया हुआ। बुक जे करे दरवाज़ो ज़िलूअ जे निगाहनि में वधीक चिटो थी वियो हो ऐं जे कंहिं खड़के सां रफ़ाक़त कंदे उहो खुलणो बि हो त सभु मंज़र वाज़ थी साम्हूं अचणा हुअसि। कीअं थी घुरी सघां कंहिंखां? सॼी उमिरि उहा धूड़ न पाती अथमि, हाणे कीअं पायां? साहु मुंझणु लॻो हुउसि। तकड़ि में वॾो साहु खयाईं त कुझु वधीक मिटी अंदरि वेंदे महसूसु थियसि। साॻी हालत में हिन खे खंघि वरायो त छमीअ मुरकंदे कम खे बंदि कयो ऐं उतां रवानी थी वई। ज़िलूअ जे दिलि में छमीअ खे गारियुनि ॾियण लाइ जेकी कुझु मालूमात गॾु थी रही हुई सा खंघि साण ॼणु हवाउनि में गुम थींदी वई। साहु क़ाबू कंदे हिन वरी ॾिठो, दरवाज़ो बंदि हो। अंदरां ज़ुलेखा जो आवाज़ु ईंदे महसूसु कयाईं, चाची अंदरि नथी अचीं? चांहि कॾो को ठरी वई, ॿाहिरि ॾेई वञाए? अणलखी मुर्क संदसि चपनि ते अचे थी। कंध वराए अंदरि निहारे थी। उहो ई हिकिड़ो नंढिड़ो कमिरो 5 फुटनि जी बिना छत जे जाइ, जंहिंखे अङण जो नालो ॾिनल हो। वेझण जाइ रंधिणो। मर्द माण्हू ॿबिरांगूं खणे त घर जो मुफ़ासिलो पूरो। मथां वरी नुहणस जा अंदरि ॿाहिरि जो इस्तेमालु। सादी आहे, हिन भुणकियो। हिते ई ॾेई वञी कुंवार। ज़ुलेखा तकड़ी डांस आई ऐं चांहि जो प्यालो ऐं बन जो अधु सासर में रखियल वटसि रखी वई। हिन विंदड़ नुंहं ॾांहुं निहारियो। याकूब सुतल आहे? हा चाची, सुबुह जो खीरु ॾिनो हुअसि? हाओ। ज़ुलेखा मथसि हिकु गहरी निगाह विझी वरी अंदरि हली वई। कुराड़ीअ बन खे चांहि में ॿोड़े वरी साम्हूं ॾिठो। दरवाज़ो अञा बि बंदि हो। केॾी न महांगाई थी वई आहे। 18 रुपयनि जो त खीर जो अधु किलो थी वियो आहे। किलो त वठी नथा सघूं, अधु किलो ॾींहं में वठी पाणी मिलाए था याकूब खे पियारियूं त बि पूरत त पवे कान थी। कीअं पूरी कयूं? वात में बंद खे लोॾे निड़ीअ मां हेठि लाहींदे संदसि कंध लाइ छो झुकी वियो हो। सोचुनि जो भार यकीननि वधियल हो। छा कजे? पाण वियो रब ॾे, पुटु जेल में आहे, अकेली छोरी घरनि में कमुकार करे थी ऐं कुझु घर में अचे थो। हाणे पोटे खे खीर ढुकड़ो बि न मिले छा? आसमान मां खीर त वसण खां रहियो। मां वञाए थी चाची। ज़ुलेखा जे आवाज़ संदसि छिरकु कढी छॾियो। ज़िलूअ चांहि जी थधी गीत भरींदे नुंहं ॾांहुं निहारियो। याकूब उथे त खीरु पियारे छॾिजांसि ऐं हा विंजारजांसि न, राति खां बुखार अथसि। मोटी अचां त मन दवा दरमल लाइ बेगम साहिबा वटां कुझु खयो अचां। छोरे खे बुखार आहे ऐं तो मूंखे ॿुधायो बि कोन्हे। हिन नुंहं ॾांहुं घूरियो, जंहिंजे मुख ते आयल मुर्क ॼणु वॾी आवाज़ में खेसि चवंदी हुजे, तुंहिंजो त दवाउनि जो दुकानु आहे न।
मूंखे बि सुबुह जो महसूसु थियो आहे चाची। ज़ुलेखा पाण संभालियो। मुल्क जा मुख़्तलिफ़ मतिलब कॾहिं कॾहिं ॾाढी मुसीबत कंदा आहिनि। चङो, तूं वञ, मां ॾिसां थी। ज़ुलेखा खे बसि एतिरो ई ॿुधणो हो। उहो तकिड़ी हली वेई। ज़िलू अंदरि निहारियो। कमरे जे कुंड में हंध में याकूब ग़ाइबु थियल हो। ॿार खे ॾाढी गहरी निंड हुई। ज़िलूअ कंधु वराए वरी साम्हूं ॾिठो। दर अञा ताईं बंदि हो। हिन पंहिंजे घर जे दरवाज़े खे टेक ॾेई छॾी। हर वारे कुझु न कुझु ॾियण लाइ कंदो आहे, पर मां न वठंदी आहियांसि। कीअं वठांसि? पाड़े जो नींगर आहे। मञा थी त महीने मासे नौकिरीअ तां घर अचे थो, पर उनजो मतिलबु इहो त न आहे त वेठी हिन खां ख़ैरात वठां। जुड़ियो हुजे शल, कमाई खाराए पंहिंजे घर वारनि खे, न त पोइ छो वेठी आहीं तूं हिते? पंहिंजी सोच हिन खां छिरिक भरायो। अॼु तूं उन ई आसिरे ते वेठी आहीं न त हू निकिरे ऐं मन कुझु ॾिए, छाकाणि त घर में कुझु कोन्हे। कर्ज़नि नकार कई आहे ऐं ज़ुलेखा जे पघार में अञा 15 ॾींहं आहिनि। हयाती त फ़क़ीराणीअ जे चोले जियां मेरी ऐं ॻरी थी वई आहे। हिन कंधु लोॾियो। जे ॾींहं आहिनि त भले हुजनि, बाक़ी कंहिं ॾाढो हथु टंगिबो छा? मां त न वठंदीमांसि। सदाईं ॾींदो आहे, मां ई न वठंदी आहियां। लख चवंदो आहे अमड़ आहे, मुंहिंजी जीजल आहे, पर मां थी वठांसि। मां का फ़क़ीराणी आहियां छा? न पर सुबुह खां वठी मां त उहो ई सोचियो पए, मन कुझु ॾिए त हेल इनकार न कंदमि। न, मां इनकार कंदमि, न वठंदीमांसि। पर उहो अलाए ॾींदो बि अलाए न। ओचितो याकूब जे रोअण खेसि छिरकाए विधो। ज़िलूअ पाण संभालियो ऐं हिमत संभालींदे वसार तकिड़ी उथी ऐं नंढड़े खे अची खयाईं। अबा अबा, मुंहिंजा बचड़ा, मां घोरी, मां सदके। गरम हंध मां याकूब खे खणंदे खेसि लॻो ॼणु हिन टांडा हथनि में खयां हुजनि। अई घोड़ा, छोरो त बाहि लॻो पियो आहे। कमरे में घुट हुई ऐं मटन जी घणा मंझि बि दर वटि रखियल हुई। ज़िलू याकूब खे बिचकारियूं ॾींदे घणा मंझीअ जो रुख रखियो त उन ई महिल ई साम्हूं वारो दर खुलियो। अमान लाइ पंहिंजे घरां थेलो खणी निकितो पए। शायदि घर वारनि खां मोकिलायाई पए। सिधो थी त नज़र ज़िलूअ ते पियसि। ज़िलूअ ॾांहुं ॼणु धुकींदो आयो। कहिड़ो हाल आहे मासी? हिन ज़िलूअ जे पेरनि ते हथु रखियो। कुल्हे ते रखियल थेलो ढुरकी वियो हुअसि। शुक्र आहे अबा, तूं कीअं आहीं? ज़िलू अमान जे ॿाहुनि ते हथु फेरियो। बिल्कुलु ठीकु ठाक। हिन थेलो वापसि कुल्हे ते सेट कयो। छो नंढड़ो कयो बीठी आहीं? बुखार अथसि अबा, हॾु सड़ेसि पियो थो। अमान हिकदमि ॿारड़े जी पेशानी ॾिठी। अड़े, हिन खे त ॾाढो तेज़ बुखार आहे। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथवसि? अड़े अबा, मां कुराड़ी काॾे निकिरण जहिड़ी न आहियां। ज़ुलेखा अचे त ॾेखारींदसि। मां ॾेखारे अचांसि? अड़े न पुट, तोखे देरि थींदी। मां पाणीअ जो छंड को हणांसि थी। ज़ुलेखा बि कलाक ॿिनि में अची वेंदी, पोइ ॾेखारे ईंदसि। मासी, मूं लाइ को कमुकारु? अमान वापसि मुड़ियो। ज़िलूअ जे अंदर मां ॼणु को बोझ लही वियो। हूअ मट मां पाणी कढणु लॻी त महसूसु थियुसि त अमान अञा बीठल हो। ज़िलूअ सवाल या नज़रुनि सां ॾांहुं निहारियो। खेसि अहसासु थी वियो हो त उहा घड़ी अची वई हुई। अमान आहिस्ते अॻिते वधियो। मासी, मां सदाईं तोखे कुझु ॾियण जी कोशिशि कंदो आहियां, तूं न वठंदी आहीं। अॼु मां तोखे नथो ॾियां, नंढड़े खे थो ॾियां। हीउ रखो, ॿार लाइ दवा वग़ैरह घुराए वठिजो। ज़िलूअ निहारियो। अमान जे मुठ में कुझु पैसा हुआ। हिन ॿारड़े जे बुत जी गर्मी पंहिंजे अंदर में लहंदे महसूसु कई, पर खेसि लॻो ॼणु पंहिंजे आवाज़ ते खेसि का बि कुदरत न हुजे। हिन चवणु घुरियो, न पुट, उन जी ज़रूरत न आहे। ज़ुलेखा पैसा खणी वई आहे, मोट में दवाऊं वठी ईंदी। पर खेसि लॻो त उहा कुझु ग़लति ॻाल्हाए वई हुई ऐं पंहिंजो चयल जुमिलो हिन पाण ई न ॿुधो हो। बसि हथ में हुअसि अमान जा ॾिनल पैसा। संदसि कंध जो ख़म अञा वधी वियो हो। अमान अलाए छा पिए ॻाल्हायो, पर संदसि को बि लफ़्ज़ ज़िलूअ जे कननि न पिए झटियो।
अमानलाह जे वञण खां पोइ खेसि लॻो ॼण हिन जे बुत ते मेर जा अलाए केतिरा तह ॼमी विया हुआ, जिन खे लाहिण लाइ साबुण वठण जेतिरा पैसा बि वटसि न हुआ।